पनवाकल ॻोठ मीर खान सऊ में शाइर सऊ तरफ़ां उस्ताद अब्दुल कादिर चाचड़ जे मान में आजियाणी तक़रीब कोठाई वई, जंहिंमें पनवाकल जे मुख़्तलिफ़ उस्तादनि शागिर्दनि पिणु भरपूर शिरकत कई। उन मौक़े ते उस्ताद अब्दुल कादिर चाचड़ खे रिटायरमेंट थियण ते संदसि शागिर्द शाहिर खान सऊ तरफ़ां सऊ हाउस ते तक़रीब कोठाई वई। तक़रीब दौरान मुख़्तलिफ़ शागिर्दनि ऐं उस्तादनि तरफ़ां ख़िताब कंदे चयो वियो त उस्ताद अब्दुल कादिर चाचड़ महान उस्ताद आहे, जंहिं पंहिंजी ज़िंदगी जा 30 साल ॻोठ जे मुख़्तलिफ़ स्कूलनि खे ना, जंहिंमें तक़रीबन शागिर्द पंहिंजे सुठनि उहिदनि ते बीठल आहिनि। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम नहमदुहु व नसल्ली अला रसूलिल करीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जीअं त अॼु जेको प्रोग्राम आहे इहो उस्ताद जे मुतलिक़ आहे। उस्ताद अब्दुल कादिर हिकिड़ो उस्तादनि मां हिकिड़ो ज़हीन होशियारु बहितरीन उस्ताद रहियो। अॻे पुराणे ज़माने में उस्ताद स्कूल जे इदारे जा मालिक बि हूंदा हुआ, ॻोठ जा अॻवान बि हूंदा हुआ, मस्जिद जा पेशमा बि हूंदा हुआ ऐं डॉक्टर बि हूंदा हुआ। इहे सभई खूबियूं हाफ़िज़ अब्दुल कादिर चाचड़ में मुंहिंजे आयामकारी में मुंहिंजे दौर में रहियूं। ऐं असांजी आयामकारी में असां हिते मुंहिंजी बीट जो सुठो स्कूल रहियो ऐं सुठो उस्ताद अब्दुल कादिर रहियो। त उस्ताद हिकिड़ो बहितरीनु किरदारु आहे, उस्ताद हिकिड़ो बहितरीनु असासो आहे, उस्ताद हिकिड़ो बहितरीनु रहबर आहे। पोइ इन ई करे ई असांजो उस्ताद जेको असांजो प्राइमरी खां वठी हिन महिल ताईं मुंहिंजी उमिरि हिन वक़्तु 32-33 साल आहे, त इहो एतिरो टाइम साईं असांजे स्कूल खे ॾिनो आहे, मीर खान सऊ प्राइमरी स्कूल खे। ऐं साईं जे मान में ही प्रोग्राम हुयो, जेको कुझु करिणो हुयो साईं जे मान में हुयो। असां ही मैसेज ॾियणु चाहियूं पिया त उस्ताद जेको आहे उहो हिकिड़ो पैगम्बरी शोबो आहे। उस्ताद हिकिड़ो बहितरीनु किरदारु ऐं बहितरीनु असासो आहे। मां इहो मैसेज ॾियणु चाहींदुसि, उस्ताद जी इज़त कयो, उस्ताद जो एतिराम कयो ऐं उस्ताद खे सुञाणो। ख़ुशी इन ॻाल्हि जी आहे त साईं जन पंहिंजी सिहत सां ऐं पंहिंजे जेको आहे सो मुकमल हिकिड़ो टाइनियर हुयो, उहो कामयाबी सां जेको आहे साईं अब्दुल कादिर साहिब जन हिते गुज़ारियो, एज़ अ HM एज़ अ टीचर हिते गुज़ारियो। ऐं थोरो ॾुखारियो इन ॻाल्हि जो आहे त हिकिड़ो बहितरीनु उस्ताद, बहितरीनु किरदारु, बहितरीनु हिकिड़ो मैनेजर हुयो ऐं शफ़ीक़ उस्ताद हुयो, जेको पंहिंजनि शागिर्दनि सां तमामु मोहबत करण वारो, पंहिंजे स्टाफ सां ऐं सभिनी खे गॾु खणी हलण वारो हुयो। हिकिड़ो बहितरीनु हिकिड़े क़िस्म जो लीडर हुयो। सो उन खां त ज़ाहिर आहे हिन महिल उहो जेको स्कूल आहे उहो हिन महिल वांझल थी वेंदो, पर असांजी दुआ त इंशाअल्लाह अलाह कंदो को अहिड़ो साईं पोइते को अहिड़ो माण्हू अहिड़ो ईंदो जेको साईं जन जो ख़्यालु भरींदो। बाक़ी इन इहा ॻाल्हि आहे त हिकिड़ो साईं हिकिड़ो बहितरीनु उस्ताद हुयो ऐं बहितरीनु प्यारु करण वारो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हीउ जो प्रोग्राम मुनक़िद कयो आहे उस्ताद अब्दुल कादिर चाचड़ जे मान में कयो आहे। साईं बहितरीनु उस्ताद आहे। साईं जन असांजे स्कूल में 30 साल ख़िदमत कई आहे। ईमानदारी दयानतदारी सां आहिनि। साईं तमामु सुठा सुलक्षणा ऐं बाख़लाक़ बाकिरदार शख़्सियत जा मालिक आहिनि। साईं जन कंहिं तारीफ़ जा मोहताज न आहिनि। साईं जन जा लख थोरा। साईं जन पंहिंजे ज़िंदगी जा 30 साल गुज़ारे अॼु रिटायरमेंट साईं जन हासिलु कई आहे। अल्लाह साईं खे ख़ुशि रखे, आबाद रखे। असांजी दुआऊं साईं सां गॾु आहिनि। आयल महिमान उस्ताद अब्दुल कादिर चाचड़ खे शाहिद खान सऊ तरफ़ां सिंधी सकाफ़त अजरक ऐं टोपी जो तोहफ़ो पेश कयो वियो ऐं मुख़्तलिफ़ आयल महिमाननि ख़िताब कंदे चयो त उस्तादनि जी बहितरीनु लफ़्ज़नि में बेटा पेश करणु इहो अवां असांजो फ़र्ज़ु आहे। कैमरामैन टीम सां गॾु माजिद मैसर, जेकब न्यूज़, पनवाकल।